नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बर जो सिलसिलो जारी है। अवां खे मुबारक रिंद खां ख़बर ॾिना। मुबारक रिंद में योम यकजहती कश्मीर जे उनवान सां मास्टर मोहम्मद अमीन रिंद, खान मोहम्मद हालेपुट, मास्टर अलादाद रिंद ऐं ॿियनि जी अॻुवाणी में रैली कढी वई। रैली खे PTI जे साबिक़ तालका जनरल सेक्रेटरी खान मोहम्मद हालेपुट ख़िताब कंदे चयो त मोदी सरकार पारां कश्मीर जो नालो तब्दील करणु ऐं कश्मीर वासियुनि सां ज़ुल्म करणु दहशतगर्दी जो चिटो सबूत आहे। असीं खेसि ॿुधाइण था चाहियूं त तव्हां असांजे सब्र खे आज़माए बजाए पंहिंजी माज़ी ते निगाह वेझो। अमीन रिंद ॻाल्हाईंदे चयो त पाकिस्तान में असां हिंदू मुस्लिम भाइरनि जीअं रहूं था। मोदी सरकार पारां मुसलमाननि ख़िलाफ़ मुहिम जोए नंढे खंड खे मज़हबी इंतहा पसंदी ॾांहुं धिकेंदे, जेका विरायगी खां बि वधीक ख़तरनाक साबित थींदी। रैली में शहरियुनि पारां भरपूर शिरकत करे मोदी सरकार ख़िलाफ़ नारेबाज़ी कई वई। होॾां मुबारक रिंद जे पासे वारे शहर समूरन रिंद में पिणु लाल मोहम्मद रिंद जी अॻुवाणी में कश्मीर बने खां पाकिस्तान जे उनवान सां रैली कढी वई, जंहिं में JUI समेत मुख़्तलिफ़ सियासी समाजी अॻुवान रहीम अली, सोनो खान, इंजीनियर इमरान रिंद ऐं ॿियनि शिरकत कई। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।